साहब जो पोड़ो जैं पे चयो जिन मुखे सिगरेट पीअण लाइ मना कंदा हुआ उहो अॼु मरी आहे मरी मां ज़िंदा आहियां ऐं हक़ीक़त आहे असां मां ई ज़फ़र मरंदासीं तूं अञा ताईं ज़िंदा आहीं इहा त मां ॿुधाए वञण अड़े माण्हुनि खे मैसेज ॾियनि घरनि में रहनि मैसेज करे करा बाबा तव्हां घरनि में रहो असां रुलो पिनो न असां फ़ासिलो रखियो वेठा आहियूं 4-4 फुट जो तमामु घणो डिस्टेंस आहे असांजो तमामु घणो हीउ तमामु घणो माण्हू त चंबड़िया पिया हूंदा आहिनि हिक ॿिए सां माण्हू तव्हांजा चाहींदड़ आहिनि तव्हांजा जेके घणा पूजा त न ॾे माण्हू अख़लाक़ियात जे दायरे में रहे पाण जेको सिगरेट माना अख़लाक़ियात जे दायरे खां ॿाहिरि आहे हा साईं खे थोरो किलो त पठाईसि सफ़ा अमरेशपुरी लॻो पियो आहे साईं मैसेज कोन था ॾियो सुठो कोन था कयो साईं मैसेज त ॾियो आहे तव्हांखे आइडियल्स तमामु घणो पसंदि कंदी आहे तव्हांजा ॿुधा तव्हांखे ॾिसण था चाहिनि साईं जो शायदि पेश कयो तव्हां शेर ई भला कुझु चओ अरे साईं लजी छो थो थिए साईं मां लजी थिया थो साईं शर्मिलो ॾाढो आहे साईं पंहिंजो पाण भरींदो वेठो आहे हा पंहिंजो पाण खे भरींदो वठंदो अकेला ई हूंदी आहे हा अकेला ई छा चइजे हाणे हिते ॾिसो तव्हां सां ॻाल्हायां साईं हिन ते थोरो तबसरो कयो किताब खणो ॾिसो न थोरो इन मां माना पढ़नि न दिमाग़ कमु कोन थो करे न ॾिस न दिमाग़ कमु कोन थो करे तॾहिं त ॿाहिरि निकिता बीठा आहिनि हिक ॿिए सां भाकुर हे हो खणी थोरो ॿुधायो लेखक केरु अथसि साईं किताब आहे मुंहिंजे हथ में वारो दिमाग़ी ताक़त जा राज़ हैरी लोरेन जो लिखियलु हो जंहिंजो तर्जुमो कयल आहे मोहतरम जनाब अतल भंवरे साहब छपरायो पियो आहे छपरायो रोशनी पब्लिकेशन जे तरफ़ां जो आहे कहिड़े साल जो आहे बाब पहिरियों छा चए मुकमल महारत हासिल करण वास्ते पंहिंजे आला फ़िक्री सलाहियतुनि खे मुनज़्ज़म करणु घुरिजे कामयाबी जे मेराज माण्हुनि ताईं पंहिंजे मफ़ादनि बाबति सही नमूने सोचींदो वीचारींदो हुजे मूंखे हीउ कोन थो थिए सम्झ बाक़ी हा को बेश्ती ज़ेवर हुजे हा या कससुल अंबिया हुजे उहो मां तव्हां उहे आहिनि सुठे नमूने सां ब्रीफ करे ॿुधायां बाक़ी किताब